लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे मोहतरमा सिंधु नवाज़ घांगरो। सिंधु नवाज़ घांगरो हिकिड़ो माण्हू आहे ऐं उहो माण्हू जेको आहे उहो अक्सर माण्हुनि फेसबुक ते ॾिठो आहे ऐं हाणे उहो फेसबुक खां थोरो ॿाहिरि निकिती आहे ऐं व्हाट्सएप ऐं डिजिटल इन गैजेट्स खां ॿाहिरि निकिरी हाणे हुन हिकिड़ी नई ऐं निराली नमूने जी जदोजहद करणु शुरू कई आहे। नौशहरे जे शहर कंडियारे में ॼाई आहे, लाहौर जे कॉलेज नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स NCA में पढ़ी आहे ऐं पंहिंजे दिमाग़ ऐं पंहिंजे वितार हुन जागरता जा मुख़्तलिफ़ जेके मार्क आहिनि उहे सर करण जो सोचियो आहे। सिंधु अॼु लीडर टीवी जे हिन स्टेज ते मौजूदु आहे। सिंधु सभ खां वॾी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं सची ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी साञाबंद छोकिरी औरत उन सां मतिलबु कीअं ॻाल्हाइजे त जॾहिं मुल्क जूं 52% औरतूं हुजनि आदमशुमारी में ऐं उन्हनि खे 2% बि सहूलियतूं न हुजनि, उन्हनि 2% सहूलियतुनि खे बि ज़ोरी छिके ऐं पंहिंजे पासे करण लाइ माण्हू कोशिशि बि करे, इन माहौल में तव्हांखे जीअंदे कीअं महसूसु थो थिए? पहिरीं त इहो असां ॿुधाईंदा हलूं त जेसि ताईं असांजा 2 ज़िंदगी जा एक्सपीरियंसिस आहिनि। हिकु उहो जेको असां सिंध में गुज़ारियो, हिकु उहो जेको असां लाहौर में गुज़ारियो। असांजी शुरूआति चेंज जेकी लाइफ थी, हालांकि असां अॼु बि घराणे खां तालुक़ु रखूं था, असांजे घर में त एॾियूं रिस्ट्रिक्शन्स कॾहिं बि न रहियूं आहिनि, पर जॾहिं असां लाहौर वियासीं तॾहिं असां इहो महसूसु कयो त हिकु माण्हू आज़ादु कीअं हूंदो आहे, इंडिपेंडेंट लाइफ कीअं थो गुज़ारे, औरतूं उते कीअं आहिनि ऐं असां जॾहिं वापसि पंहिंजी धरती ते अची ॾिसूं था त उते केॾियूं न औरतूं क़ैद आहिनि। असां किथे बि औरतूं नथा ॾिसूं, न रोडनि ते न इदारनि में। अगरि असां पंहिंजे ई कम सां मतिलबु वञूं था कंहिं इदारे में पंहिंजो कमु करणु, उते बि असांखे माण्हू ईअं था ॾिसनि ॼण त को एलियन आहे। त मतिलबु पोइ असांखे इहो अहसासु थियो त असां हिते औरतूं केॾियूं ग़ुलाम आहियूं। असांखे इहो ग़ुलाम कयो वियो आहे शुरूआति सां, त जीअं असां उन्हनि खां हक़ औरतुनि खां खसे सघूं, जीअं असांजा मर्द जेका आहिनि उहे पंहिंजा ज़िंदगी जा अधु जेका कम जेका औरतुनि खां कराइनि था, कपिड़ो धोराइणु या मानी पचाइणु या घर में जेको आहे उहो उनजी ख़िदमतूं कनि थियूं, त हू जीअं अहिड़ियुनि औरतुनि खे न ॾिसनि जेकियूं इंडिपेंडेंट आहिनि, जेकियूं घुमनि फिरनि थियूं। इहो नथियूं चवनि ॿाहिरनि खे चवनि थियूं बल्कि त चांहि तव्हां ठाहिजो, पाणी बि तव्हां पीआरियो, इक्वल आहियूं असां। त इहो जेको सोसाइटी में रवैयो आहे त औरतूं घर में ई हुजनि, घर खां ॿाहिरि जेके औरतूं निकिरनि थियूं उन्हनि जो किरदारु सही न आहे। इहो जेको सोच आहे हर कंहिं औरत जे बारे में, हर कंहिं हिकु इंडिपेंडेंट छोकिरी जे बारे में स्पेशली उहो जेको सोचनि था, जे असांजे बारे में शुरू में इहो सोचनि त हिकु छुड़वा छोकिरी आहे जेकी लाहौर मां आई आहे, घुमंदी थी वञे, को अलाए परवाह ई न अथसि अलाए कहिड़ी सोच आहे छा आहे। पर ज़ाहिर आहे इंसानु पंहिंजो पाण खे जेतिरो संभाले हलंदो सोसाइटी में, हिकु वक़्तु हूंदो आहे जॾहिं हू तव्हांखे नोट कंदा आहिनि छा पियो थिए, कीअं पियो थिए, पर आहिस्ते आहिस्ते माण्हू सम्झणु लॻंदा आहिनि ऐं सपोर्ट बि करणु लॻंदा आहिनि। पोइ साॻे मुल्क में तव्हां में लाहौर जूं औरतूं आज़ादु थियूं लॻनि, हितां जूं ग़ुलाम थियूं लॻनि, इन साॻे मुल्क में इहो फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु इहो आहे त ज़ाहिर आहे पंजाब जो लाहौर जो हिकु पंहिंजो 3 टहनि खां हुननि जी एजुकेशन आहे। उते जेको आहे हुननि जी ॿिए क़िस्म जी एजुकेशन आहे। उतां माण्हू ॿाहिरि वञनि था अचनि था, हुनजो एक्सपोजर इलाही वधीक आहे। ऐं असांजो जेको सिंध में आहे उहा अञा हिकु ट्रेनिंग में आहिनि। ज़ाहिर मां सम्झां थी हीअ टही जेकी आहे असांजी नौजवाननि जी इलाही अॻियां पहुची चुकी आहे ऐं असां हाणे नौजवान सॼी दुनिया में पखिड़ियल आहियूं। उहा ॿी ॻाल्हि आहे त असांजो जेको औरतुनि जा मर्दार माण्हू आहिनि जेका पंहिंजा इदारा संभाले, उन्हनि छोकिरियुनि खे एक्सप्लोर नाहे कयो, पर असां उन्हनि सां कनेक्टेड आहियूं। ऐं दुनिया जे हर हिकु मुल्क में हू वेठियूं आहिनि ऐं इलाही सुठे इंडिपेंडेंट तरीक़े सां, पर उन्हनि खे केरु गॾु नथो करे। हू अलॻि अलॻि हिकु प्लेटफॉर्म ते कमु थियूं कनि ऐं सुठे लेवल ते कमु थियूं कनि। मसइलो इहो आहे त असां उनखे जॉइन न कयो आहे, उनखे गॾु न कयो आहे त जीअं माण्हुनि ताईं एग्ज़ाम्पल पहुचे त हेतिरियूं सिंधियूं न्याणियूं हाणे असां खां पहिरीं हिकु छोकिरी हुई हुन फिल्म मेकिंग कई ऐं माण्हू हिते तसवुर बि नथा करे सघनि त हिकु छोकिरी उहा फिल्म मेकिंग करे सघे थी, जेका मेडिकल खां उस्तादी वारे पेशे खां न निकिता आहिनि। फिल्म मेकिंग त उहा फील्ड आहे जिते माण्हू चवंदा शोबेज़ आहे, छुड़वागी आहे सिर्फ़ु, उन में न्याणियूं असांजूं वञनि थियूं ऐं उहे सम्झनि थियूं। मां सम्झां थी त हिकु डिजिटल दौरु आहे, हर सोसाइटी
जेकी आहे उहा डिजिटल थी वई आहे. असांखे वधणु खपे, असांखे अॻियां अहिड़ा मीडियम्स इस्तेमालु ऐं यूज़ करणु खपनि. इन करे उन्हनि माण्हुनि खे मां सम्झां थी हिनमहिल गॾु थियणु खपे नौजवाननि खे ऐं इहो एग्ज़ाम्पल ॿियनि लाइ बणाइणु खपे त हाणे सिंध उहा नाहे रही, उहो मुआशिरो न आहे जॾहिं असां ग़ुलाम हुआसीं या क़ैद हुआसीं. असांजी जेका टही आहे पोयां जंहिं स्ट्रगल कई आहे, जंहिं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, हाणे असां उनजे बनस्बत घटि तकलीफ़ूं ॾिसूं था. असांखे इदारनि में बि जेको आहे हाणे मञियो वञे थो, जॻह ॾिनी वञे थी, त सोसाइटी बदिली चुकी आहे. तव्हां हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त NCA में तव्हांजो ख़्यालु हो तव्हांजे वालिदेन जो, पढ़ाई जो, कंहिंजो? असांजे ज़ाहिर आहे असांजो तव्हांजो पंहिंजो हो? असांजो पंहिंजो त हिकु उहो बि असांजो तॾहिं थियो जॾहिं असां हैदराबाद खां निकितासीं. जॾहिं कराची में पहिरियों दफ़ो आयासीं, हिते असां पंहिंजी इंजीनियरिंग जी ट्रेनिंग लाइ आयासीं अनीस हुसैन में. पर पोइ असां हुते ॾिठो हिकु बर्गर छोकिरियूं आहिनि, माना उहो पंहिंजो बर्गर छोकिरी छो चवंदा आहिनि? बर्गर इन करे त असांजे लाइ हिकु टर्म्स आहिनि त हिकु माण्हू जेको जींस शर्ट पाए थो, तव्हां छो था इस्तेमालु कयो? या पर माण्हुनि जा टर्म्स पे ॿुधायूं असां त हू इहे टर्म चवंदा आहिनि त हिकु बर्गर छोकिरानी. छा पियो थिए, कहिड़ी दुनिया आहे? माना हुननि खे सम्झ में असांखे न पियो अचे त माना असां कहिड़ी दुनिया में आहियूं, हीअ छा पियो थिए. पोइ असां हुन ॾे वियासीं, हुननि खां पुछो हीअ छा आहे, छा पिया कयो तव्हां. पोइ हुननि असांखे सम्झायो त हिकु NCA इदारो आहे ऐं उनजी रेपुटेशन दुनिया भर में इलाही वॾी इदारो आहे पाकिस्तान. पोइ त तव्हां फिल्म मेकिंग में कोर्स कयो? जी, डिग्री वरिती. पोइ प्रोफेशन में छा कयो? पोइ डॉक्यूमेंट्रीज़ ठाहियूं असां. डॉक्यूमेंट्रीज़ घणी ठाही? 10-12 ठाहियूं. 10-12 हा, जेके असांजी लेवल कहिड़ी आहे? ॿाहिरि पेरिस में बि उन्हनि खे असांखे शोकास कयो वियो. उन खां अलावा हिते बि असांखे काफ़ी मोट मिली ऐं हिते असांजो लोकानो फिल्म फेस्टिवल आहे, उन में बि असांजी काफ़ी ट्रेनिंग थी. उन में पोइ वरी जॾहिं सोसाइटी में असां पंहिंजी सोसाइटी में कमु कयो, शुरूआति कई त भई हाणे असांखे पंहिंजो इंडिपेंडेंट हिते गवर्नमेंट सां कमु करणु खपे. हिते बीहो, तव्हां सिखी आयो, डिग्री वठी आयो, डॉक्यूमेंट्रीज़ ठाहियो, तव्हां पंहिंजो इदारो ठाहियो फिल्म मेकिंग जो? हा. न, इदारो ॾिसो एॾो जल्दी नौजवान आहे ऐं असांजे घर में त उहा ट्रेनिंग आहे त नौजवान आहे त माना इंडिपेंडेंट आहे, उहो पंहिंजो ख़र्चु हर शइ पाण कंदो. त उहो हिकु ट्रेनिंग में हूंदो आहे. तव्हां 5 साल एटलीस्ट तव्हांखे एतिरो कमु करणु खपे जो तव्हांजो पॉलिश थी सघे कमु, ऐं पोइ तव्हां इदारा ठाहियो, पोइ माण्हुनि खे तव्हां पाण सां कनेक्ट. हाणे तव्हां इदारो अञा न ठाहियो, ठीकु आहे. हाणे तव्हां फिल्म मेकिंग कंदे कंदे ओचितो तव्हांजी नज़र सोसाइटी ते पई, पोइ वरी ख़्यालु कहिड़ो बदिलियो? इहो ई त नौजवान हिते उनखे इग्नोर थो कयो वञे. उनजी का से न आहे हिते. उनखे तव्हां पंहिंजे कम लाइ त इस्तेमालु कयो था, पर उन्हनि जा आइडियाज़ दुनिया में ॿुधाया वञनि था. असांखे ॿाहिरि माण्हुनि इन करे घुराए छॾियो. मां नौजवान हुअमि, मां फिल्म मेकिंग कई, हिकु सिंधी सोसाइटी मां छोकिरी निकिती, उन लाइ इहा वॾी शइ हुई. पर पंहिंजे ई सोसाइटी में असांखे माण्हू डिस्करेज करणु लॻा त फिल्म मेकिंग कई आहे, ठीकु आहे, पर उन असांखे फिल्म मेकिंग जी लेवल ते न ॾिसणु लॻा, हिकु छोकिरी जी लेवल ते ॾिसणु लॻा. इहा जेकी चेंजिंग आहे त मां चयो अगरि असां सां इहो थी सघे थो, असांखे माण्हू इग्नोर कनि था, कमु सही सां नथा ॾियनि ऐं कमु ॾियनि बि था त एज़ अ छोकिरी सम्झी ॾियनि था, त ॿियनि नौजवाननि सां छा हूंदी सिचुएशन. उनखे केॾियूं न तकलीफ़ूं सहणियूं पयूं हूंदियूं, स्पेशली नौजवान जेका छोकिरा आहिनि. उनखे त तव्हांजी मौजूदगी उन्हनि जी त तव्हांजी बेमाना आहे. जेसि ताईं हू तव्हांखे चापलूसी नथा कनि, तव्हां सां माना चाबी वाह नथा कनि, तव्हां उनखे जॻह ई नथा ॾियो पंहिंजे अंदरि. त इहो मां अज़म खयो ऐं मां चयो त न, ईअं न आहे. नौजवान जी एनर्जी आहे, हुननि खे डिफरेंट हुननि जो विज़न आहे ऐं हीअ टाइम उहो आहे जॾहिं असांखे हाणे उहा वॾे काई सोसाइटी मां निकिरी करे कमु करणो पवंदो, ताकी असांखे माण्हू ॿाहिरि सिंधियुनि खे, जीअं असांजी ॿाहिरि असांखे लाहौर में या उन खां ॿाहिरि जॾहिं असां वियासीं, असांजी वैल्यू इहा हुई त सिंधी आहियो, अच्छा पोइ तव्हां कीअं रहंदा आहियो, अहिड़ा सुवाल ॼण त असां पोइ जंगल में रहंदा आहियूं. बाबा असां तव्हां खां वधीक हिते इंडिपेंडेंट आहियूं, तव्हां खां वधीक मूंखे लॻो पिए त असां हुननि खां वधीक सुठी लाइफ था गुज़ारियूं. असांजे पेरेंट्स हुननि खां वधीक असांखे इंडिपेंडेंट लाइफ ॾिनी आहे. पोइ छो न असां उहो पंहिंजे आसपास माण्हुनि में, उहा नौजवाननि में इहा शइ विझूं त बाबा तव्हां पाण खे पंहिंजी वैल्यू त सम्झो. पंहिंजी वैल्यू जेसि ताईं तव्हां न सम्झंदो तेसि ताईं तव्हांखे को न मञींदो. इन करे मां पंहिंजो एग्ज़ाम्पल इहो बनाइण पियो चाहियो. मुंहिंजे लाइ एग्ज़ाम्पल्स उहे हुआ, या त असां शीमा खे पिया ॾिठासीं, या असां वरी ॾिठो पिए त जेका आहे लाहौर में असांजी मेम नरीमान हुई, सानिया सईद वारा आहिनि. असां पंहिंजी सोसाइटी में पंहिंजे लाइ को एग्ज़ाम्पल ई न ॾिठो. जेको ॾिठो उहे असां जेके पाण खे लीडर सॾाइनि था हिते औरतूं, उहे त असां खां एतिरियूं पोइते हुयूं. त मां सोचियो भई मुंहिंजो लीडर कीअं थो थी सघनि, जिन जो विज़न ई एतिरो नंढो आहे. उहे पोइते पियल लीडर कहिड़ियूं आहिनि? मतिलबु वेव अचे या उन्हनि खां जेकियूं बि तव्हां औरतूं हिते महिल जेका सिलेक्टिव आहे, असांखे एतिरियूं ख़ासि छोकिरी औरतूं त न आहिनि, 2-3 आहिनि. जॾहिं असां 2-3 औरतूं था चऊं, सिंध जी आबादी जेकॾहिं 3 करोड़ आहे,
उन्हनि 3 करोड़नि में घटि में घटि 1.5 करोड़ औरतूं आहिनि, ठीकु आहे, जे 50% बि ॿधऊं, ठीकु आहे, उहे सिंधी टोटल जी नथो चवां, 3 करोड़ सिंधियुनि मां 1.5 करोड़ औरतूं आहिनि सिंधी, ठीकु आहे। 1.5 करोड़ मां तव्हांजे ख़्याल में लख खनि पढ़ंदी हूंदियूं, ठीकु आहे, इहो थियो 0.75%, माना 1% बि औरत नथी पढ़े, असांजी छोकिरी न्याणी ॿारड़ी नथी पढ़े, ठीकु आहे। अव्हांखे अहसासु आहे त तव्हांजो सफ़र डिघो केॾो आहे, इहो अहसासु आहे। उन सफ़र में तेज़ी जे लाइ, स्टफ वधाइण लाइ, क्वांटम वधाइण जे लाइ अव्हां हेसि ताईं पाण जहिड़ियूं घणियूं औरतूं छोकिरियूं पैदा कयूं। ईअं न आहे त असां जहिड़ियूं छोकिरियूं मौजूदु न आहिनि सोसाइटी में, न आहिनि, भले आहिनि, ठीकु आहे। मसइलो इहो आहे त हमेशह माण्हुनि उन्हनि खे मायूस कयो आहे। जॾहिं तव्हां माण्हुनि खे, नौजवाननि खे मायूस था कयो, हू तव्हांजे पोयां हलणु छॾे था ॾियनि। उन्हनि जो ट्रस्ट बिल्ड करणु, उन्हनि खे ॿुधाइणु त असां उन्हनि जहिड़ा नथा थियणु चाहियूं, असां सभु नौजवान मिली करे हाणे हिकु नई सोसाइटी अॾींदासीं जिते हर कंहिंजी स्पेस हुजे। जे ॿाहिरि आहे उनखे जेंडर जे बेसिस ते तव्हांखे नथो ट्रीट कयो वञे, ठीकु आहे, तव्हांजे सीनियर्स तव्हांखे स्पेस न ॾिनी, तव्हांखे हमेशह पोयां धकियो वियो, तव्हांखे एज़ अ वॉलंटियर ॾिठो वियो, तव्हांजी आइडियाज़ न ॿुधा विया त तव्हांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि या तव्हांखे कहिड़ा रस्ता खपनि या तव्हांजी कहिड़ी इंकरेजमेंट खपे, उहो तव्हांखां न पुछियो वियो। पर हाणे उहो वक़्तु अची वियो आहे जॾहिं असां हिक ॿिए सां मिली करे, कंहिंखे लीडर थियण जी ज़रूरत न आहे, कंहिंखे अॻियां वञण जी ज़रूरत न आहे, सभु इक्वल आहिनि, सभिनी खे अॻियां वधाइणो आहे। ऐं हिकु टाइम अचे जेसि ताईं माण्हुनि खे ख़बर पए, उहे पाणे जेकी बि क्वालिटीज़ हूंदी उहे पाणे अॻियां अची उभरी ईंदो। पर असां एटलीस्ट सभु गॾिजी था हलूं, सभु असां इहो छो सोचूं नेगेटिव पंहिंजे ज़हन में नौजवान न पॉज़िटिवली। अव्हांखे मोट केतिरी आहे? इलाही घणी, इलाही आहे। ॾिसो, न हुजे हा त अॼु असां हिते हुजूं न। अगरि तव्हांजी नज़र असां ते पई, मतिलबु असांजी सोसाइटी में कुझु त अहिड़ा माण्हू आहिनि जेके असां नौजवाननि खे मोट ॾियनि था, पर काफ़ी अहिड़ा आहिनि, ठीकु आहे, नेगेटिव माण्हुनि में हूंदा आहिनि, छो जो उन्हनि खे कॉम्प्लेक्स आहिनि, उहे इन करे असांखे पाण खां न वठी वञणु चाहींदा, त हू नथा चाहिनि त असांजी स्पेस को अॼु जो नौजवान असांजी स्पेस जल्दी हिकु त उन में एनर्जी आहे, ताक़त आहे, उहो वधीक दुनिया ग्लोबल थी वियो आहे, उन सां कनेक्ट थी वियो आहे, वधीक विजनरी आहे। पर सिंधु, इहो तव्हां अकेले सिर सफ़र खयो आहे या तव्हांजी बाक़ी औरत तंज़ीमुनि सां नेटवर्किंग बि आहे? असां वटि औरत तंज़ीमूं पहिरियों त आहिनि कोन, आहे बि त उहा हिकु आहे, सही आहे, बेफ। मां नथी सम्झां त हू असां सां हली सघंदा, छो जो उहा हिकु त इलाही पुराणी ख़्यालात जा माण्हू आहिनि। असां ईअं नथा चऊं त उहो असांखां घटि आहिनि, पर हुननि जा पंहिंजा मफ़ाद आहिनि, उहे उन्हनि ते ई ज़िंदगी गुज़ारनि था, उहे उन्हनि में ई उलझियल आहिनि। ऐं असां पंहिंजा नौजवान मफ़ादनि में पंहिंजी ज़िंदगी नथा बर्बादु करणु चाहियूं, जो ॿिनि कई आहे। असां चाहियूं था असां कुझु ई टाइम में ॿिए नौजवाननि खे वठी करे दुनिया ताईं पहुचायूं, असां पाण ॿाहिरी दुनिया ॾिसूं, एक्सपोजर उहो बि वठूं, ॿियनि न्याणियुनि खे बि ॾिसी अचूं उहे कीअं था कमु कनि ॿाहिरि, ऐं पोइ वरी ॿियनि खे बि एक्सपोजर लाइ ॿाहिरि मोकिलिजे। जीअं डिफरेंट प्रोग्राम्स आहिनि, IVLP आहे, उनमें असां हाणे वञूं था, या ॿी कॉन्फ्रेंसिस आहिनि UN जा, त उनमें मलेशिया में, UK में सभु हंधि थियनि था, त नौजवाननि खे उहे राह ॾेखारिजनि, तव्हां ॿाहिरी दुनिया ॾिसी अचो। हाणे त एतिरो ईज़ी थी वियो आहे, जो स्कॉलरशिप्स त फ्री ऑफ फंड नौजवाननि खे, उहे इंटीरियर अचे त हू त चाहिनि था त अहिड़ा नौजवान अचनि, जंहिंमें क्वालिटीज़ आहिनि, जंहिंखे असां पॉलिश करे वापसि उहे जेको आहे पंहिंजी सोसाइटी खे संवारनि। त असां उन्हनि सां गॾिजी हिकु त बीहनि ॾाढो ॾुखियो आहे, छो जो उहो असांखे डिस्करेज ई कनि था। ईअं न आहे त असां न कयो आहे, जीअं हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजा ॿिए बि सीनियर आहिनि जंहिंसां असां हेल्प वठंदा आहियूं, असांखे लॻंदो आहे मां उन्हनि खां बग़ैर, सीनियर्स खां बग़ैर असां कुझु बि न आहियूं। पर कुझु अहिड़ा नेगेटिव माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे माण्हू ठीकु आहे, उन्हनि खे कुझु चवंदो न, पर हिकु स्पेस पंहिंजो ठाहे छॾींदो त बाबा ठीकु आहे, नौजवान खे असां अॻियां वधाईंदासीं। बाक़ी आहिनि बि जेके औरतूं, अगरि सुठो हलंदियूं त ठीकु आहे, अगरि असांखे डिस्करेज करे पोयां धिकींदियूं त असांजे पोयां हलो, असां त उनखे पोयां वञी नथा सघूं। मुंहिंजो इशारो हो उन्हनि औरत तंज़ीमुनि ॾांहुं जेके असांजे मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ जे विंग्स तौरु कमु कंदियूं रहियूं। जी, मिसाल पीपल्स पार्टी जी लेडीज़ विंग आहे, अवामी तहरीक जी सिंधियाणी तहरीक आहे, ॿियनि जी का नारी तहरीक आहे, सिंधी तंज़ीम आहे, सुगड़िन सत्ता, सिंध नारी फलाणी, ही वैफ, मुख़्तलिफ़ ॿियूं आहिनि। त इहे सभु तव्हांखे हिकिड़ो त ट्रेंड क़िस्म जूं औरतूं महसूसु नथी थियनि जिन सां तव्हां गॾिजी कमु कयो?
एतिरो उन्हनि जो असांजो हिकु त घटि माण्हुनि सां घटि तंज़ीमुनि सां फ़िलहालु त एॾो असांखे टाइम बि न थियो आहे, एक्सपोजर घटि रहियो आहे, कुझु सां रहियो आहे, जीअं पंहिंजो पलीजो साहिबु जी आहे छा उन्हनि में मां सम्झां थी हू नज़रियाती त स्ट्रॉन्ग आहिनि, पर डिजिटल दौर में अञा हू टेक्निकली हुननि जो विजन एतिरो मॉडर्न न आहे। हा, उहो डिजिटली पाण खे अॻियां वधी न सघिया आहिनि ऐं उन बारे में हू शायदि मुंहिंजे ख़्याल में अञा सोचनि बि नथा। हू जे पलीजो साहिबु वारा आहिनि त उहे हिकु पंहिंजे ई हिकु पार्टी तौरु कमु कनि था, उन खां ॿाहिरि उन्हनि खे जेको आहे इजाज़त न आहे ऐं वेफ़ आहे त उहो पंहिंजे हिकु रवायत सां कमु कनि था। पर नौजवान जेका ॿिए आहिनि जीअं हाणे वॾियुनि यूनिवर्सिटियुनि में आहिनि, कराची खां वठी सिंध ताईं हाणे असांजो सफ़रु हले वेठो कुझु टाइम खां, त उन में काफ़ी अहिड़ा नौजवान असांखे मिलिया जेको मतिलबु थरपारकर जो हिकु नौजवान आहे जेको स्कॉलरशिप वठी ॿाहिरि थो वञे, वरी उहो ॿाहिरि वापसि थो अचे त हिकु नओं ट्रेंड थो क्रिएट करे। माना इहा छा आहे, इहो माना पंहिंजे ई पॉलिटिकल पार्टीज़ खे तव्हां ऑन नथा कयो, छो हुननि में विजन न आहे, हू पुराणे दौर खां हलंदा था अचनि, उहे ई हुननि में लीडरशिप उहा ई आहे, विजन बि उहो ई आहे, वधे ई नथो अॻियां टाइम सां तव्हां पाण खे त वधायो, ग्रूम त कयो, कनेक्ट त थियो वर्ड सां, त ज़ाहिर आहे अॼु जो नौजवान ऐं असां खां पोइ जेको बाद जो नौजवान आहे या ईंदड़ नसल आहे उहा त असां खां बि तेज़ हूंदी, असांखे बि अॻियां छॾे वेंदी। जॾहिं उहे असांखे छॾींदा त असांखे पंहिंजो रफ़्तार तेज़ करणी पवंदी, न त असां पोइ ते अची वेंदासीं। इहो त हिकु सिंपल आहे, इन करे नौजवाननि खे हू ट्रेन कंदा रहंदा आहिनि, पर असांजो अफ़सोस इहो आहे त हिते नौजवाननि जी ट्रेनिंग थी कोन्हे काफ़ी 30-35 सालनि खां। तव्हां कॾहिं इन ते सोचियो आहे त हीअ पॉलिटिकल लीडरशिप जेका आहे उहा पाण खे ज़माने वार नओं छो न कंदी रही, कॾहिं सोचियो अथव? जी, ॾिसो इन जो हिकु त मां बुनियादु इहो थी सम्झां त हू चाहिनि नथा त रिप्लेस थियनि, ज़ाहिर आहे न इहा चाहत कहिड़ी आहे? इहा चाहत हिते जी ट्रेनिंग आहे, मुमकिन आहे ॿाहिरि बि हुजे, पर हिकु असां चुगड़ी छो पिया आहियूं लीडरशिप सां? लीडरशिप उहो त कॉम्प्लेक्स आहिनि न असांखे, न उहो छा आहे? असां सोसाइटी सां मोहबत न आहे, चाह न आहे त उहा इम्प्रूव थिए, असांखे पंहिंजी ज़ात सां जेको आहे फ़र्क़ु थो पए, असां पंहिंजी ज़ात खे अॻियां वधाइण था चाहियूं, असां नथा चाहियूं त सोसाइटी वधे। जॾहिं असां सोसाइटी जो न सोचींदा आहियूं, धरती जो, हुनजे माण्हुनि जो, या एजुकेशन अॻियां वधे, माण्हू अॻियां वधनि, नौजवान ईंदड़ नसल अॻियां वधे, जॾहिं असां पंहिंजी ज़ात में रहंदासीं त पोइ असां हमेशह चवंदासीं असांखे इम्पोर्टेंस मिले। भले तव्हां कल्ह ऐं अॼु जी निस्बत सम्झो था त असां वटि वॾेराशाही मज़बूत थी आहे, कमज़ोर थी आहे? कमज़ोर थी आहे। कमज़ोर थी आहे, अच्छा। माना वॾेराशाही पोइ उन जूं जेके मददगार क़ुवतूं आहिनि सभु कमज़ोर थी वियूं? कमज़ोर थी वियूं। अच्छा, ऐं पोइ उन जूं जेके मुख़ालिफ़ क़ुवतूं आहिनि उहे सगारियूं थी वञे या बेवस आहिनि साॻे नमूने? मुखालफ़त लाइक मिसाल जेके वॾेरा आहिनि, वॾेरनि जो कमज़ोर थिया आहिनि, यस, वॾेरा थिया कमज़ोर, थी विया, त को त मज़बूत थियो हूंदो न? सो एजुकेशन जेतिरी या सोशल मीडिया जो, मां सम्झां एजुकेशन खां वधीक सोशल मीडिया हिन महिल, ठीकु आहे असांजो एजुकेशन जो मयार न उहो न आहे, उहो हुजे त पोइ त अलाए छा हुजे ज़मानो असांजो, पर सोशल मीडिया जे करे ॻोठ जो माण्हुनि खे बि वॾी नॉलेज ऐं वॾी ताक़त मिली आहे, उनखे कंहिंजी ज़रूरत ई न आहे हाणे। इन करे मां सम्झां थी उनजे करे इहा मुखालफ़त त ई पैदा थी आहे, माण्हुनि जा आइडियाज़ दुनिया खे असां ॾिसूं था, हर कंहिंसां कनेक्ट थी वियासीं, हुते छा पियो थिए, हुते छा पियो थिए, हर को माण्हू उथे थो, हर पंहिंजे राइट्स लाइ उथे थो, ऐं असां आहियूं हुते, हुन खां असां पंहिंजे वॾेरनि खां सवाल ई नथा करे सघूं। इहो जेको अहसासु पैदा थियो आहे असां में ताक़त जो, जेको सोशल मीडिया जो पावर जेको आहे, त हर को माण्हू हर कंहिंसां विढ़े थो, जेको नथी ॻाल्हि सम्झ में अचेसि उहो सवाल करे थो, ॾिजे नथो ॿ मिनिस्टर छा आहे उहो नथा ॾिसनि, त इहा जेकी ताक़त आहे मां सम्झां थी इहा इन वॾो धकु आयो आहे। न पर ताक़त उहा टीवी ते त ॾिठी, मूं नेट ते त ॾिठी, मूं कंहिंखे परे किनारे तां बि गार बि ॾेई छॾी, घटि वधि विच ॻाल्हाए छॾियो, वज़ीरा कबीरा केर बि, हेठि त उहो ट्रिकल डाउन थिए ई नथो न, इफेक्ट थिए थो तव्हांजे ख़्याल में? ठीकु आहे, पर हिकिड़ो इफेक्ट एॾी वॾे पैमाने ते नथो थिए, पर इलाही फ़र्क़ु पियो आहे सोसाइटी जे हिन नौजवान टहीअ में, ज़मीन आसमान जो असां फ़र्क़ु था ॾिसूं। पर जेकॾहिं पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि हा त सूरत अव्हांजे ख़्याल में का ॿी बहितर न हुजे? पॉलिटिकल पार्टीज़ उतां बहितर हुजनि हा त जे पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि हा, मुअस्सिर, मुतहरिक, सरगरम, वॾो फ़र्क़ु पए न। जे पॉलिटिकल पार्टियूं कमज़ोर आहिनि त पोइ माण्हू कीअं मज़बूत आहिनि? माण्हू मज़बूत ॿुधायो न, इन करे आहिनि त तव्हां हुनखे दुनिया ॾेखारे छॾी आहे, भले हुननि हाणे असांजो फॉर इंस्टेंस
हिकु लीडरशिप आहे असांजी, असां कंहिं पार्टी में आहियूं, लीडरशिप आहे, उन्हनि असांखे हिकु लिमिटेड शयुनि में ई मुहैया रखियो आहे, पर असां उते ई टाइम ते दुनिया खे तव्हां असांखे कनेक्ट करे छॾियो त असां ॿियनि लीडर्स खे ॾिसंदासीं, ॿियनि ते बि नज़र आहे, उहो चवंदा यार हीअ अलाए छा पिया कमु कनि, असां अञा उते आहियूं, असां त अञा कुझु सोचियो नथा। हाणे यूनिवर्सिटी में बि शागिर्द वञनि था, पहिरीं शागिर्द हैदराबाद खां ई ॿार न निकिरंदा, ॻोठ खां ई न निकिरंदा, हाणे त सभु कराची, इस्लामाबाद, ॿाहिरी दुनिया में केतिरा ई सिंधी, मां सम्झां थी 1,000 जे तइदाद में नौजवान हाणे ॿाहिरि वियल आहिनि। हर हिकु कंट्री में तव्हांखे सिंधी मिलनि था पढ़नि, उनजो असरु पवंदो, वॾो असरु थो पए। जॾहिं वापसि था अचनि, उहे ॿियनि खे था ॿुधाइनि, वरी उहे वञनि था। हाणे केतिरा ई नौजवान PhD था कनि, हालांकि उहे ग़रीब आहिनि, उन्हनि में कोन आहे, पर हू पंहिंजी ताक़त सां महिनत करे अॻियां वधिया आहिनि। ऐं उहो जेको लगन, उहो बेरोज़गारी जेको इहो उन्हनि खे सतायो आहे, ऐं उहो अॻियां स्ट्रगल करे अॻियां वधा आहिनि, उहा अञा ताक़त त ॿियनि खे जेको मज़बूत कयो आहे नौजवाननि खे, उन्हनि खे ॾिसी। हाणे तव्हां जेको नओं झंडो खयो आहे शागिर्द यूनियन वारो, जंहिंमें तव्हां हाणे प्रेस कॉन्फ्रेंसूं बि कयूं आहिनि, मुख़्तलिफ़ हंधनि ते विया बि आहियो, नवाब शाह दाऊद में आया आहियो कल्ह, ऐं उते तव्हां कोट कयो आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे, त उहा कीअं लंडन में, ऑक्सफोर्ड में यूनियन में हुई, ऐं तव्हां ॿुधायो आहे त हुन यूनियनूं बहाल कयूं, पर पोइ वरी बंदि थियूं। हीअ यूनियन बहाल छो नथियूं थियनि? केरु बि न चाहींदो त जेका पास्ट एग्ज़ाम्पल्स थिया, जयूब खे नौजवाननि ई जेको आहे उथिया ऐं तहरीक ॻाल्हाई, 1 यूनिट जा हुननि वटि एग्ज़ाम्पल्स आहिनि, जा खे बि इहो ई टिडियो, ॿियो को उन्हनि खे कोन उहो इंट्रस्ट, इहो ई टिडियो त भई नौजवान उथंदा, ताक़त आहे हुन में, एनर्जी आहे, उहे वेही बि सघंदा, अचे करे सघंदा। पहिरीं त इन्हनि खे चुप करायो कंहिं न कंहिं तरीक़े सां, ऐं हाणे बि उन्हनि खे इहो ई टिडिया त नौजवान त उथे ई न। पहिरीं असां हुननि खे न बि चाहियूं था चुप थिए, ओतिरो ई अलाए कीअं था उथनि, हू त परेशान आहिनि, त नौजवान एॾो उथी कंदो न, उन्हनि में का असां सुजाग कई आहे, न अंदरां हर हिकु शक्ति उन्हनि खे असां हर पंहिंजी मुमकिन कोशिशि कई आहे, ताक़त लॻाई आहे, पर वरी बि नौजवान ओतिरो ई मज़बूत आहे ऐं उथियो आहे। हीअ ॾिठनि था त अगरि यूनियन्स बहाल थी वियूं त असां त हुई करप्ट हूं, हर इदारो तबाह आहे, हर शइ बर्बादु आहे, न एजुकेशन आहे, न हेल्थ आहे, न लाइट आहे, न पाणी आहे, न म्यूनिसिपल आहे, केतिरा मसइला आहिनि, त उन्हनि खे त नुक़सानु थींदो वधीक। त इहा कॾहिं बि न चाहींदो को बि माण्हू करप्ट मां हूंदमि, मां न चाहींदमि त को माण्हू खे मां एजुकेशन ॾियां, मूंखां सुवाल कनि सुभाणे, त हू न चाहींदा त एॾो उन्हनि खे नुक़सानु खाइनि। पर असां सम्झूं था हाणे ज़रूरी आहे, छो जो हमेशह इन्हनि खे न आहे रहणो, हमेशह अगरि असांजी ट्रेनिंग न थींदी नौजवाननि जी, त कीअं अॻियां पाकिस्तान, अॻी नसल ईंदी, उहो पाकिस्तान खे को त वधाईंदो, तव्हां उनखे ट्रेनिंग ई न ॾींदा त पोइ बेवकूफ़ क़िस्म जा माण्हू अची फ़ैसिला कंदा। जीअं हाणे काफ़ी वेठा आहिनि, वॾेरनि जा ॿार आहिनि, उन्हनि खे का ट्रेनिंग ई न आहे, उहे हमेशह अयाशुनि में रहिया आहिनि, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त तकलीफ़ूं छा आहिनि हूंदियूं, हॉस्टल जा मसइला कहिड़ा हूंदा आहिनि, उन में कीअं असां तकलीफ़ूं सही ग़रीबत मां निकिरी करे असांजो पीउ मां महिनत कंदो आहे, पोइ असांखे उते इग्नोर कयो, जेको असांखे बेरोज़गारी जा ताना ॾींदो आहे। त इहा जेका आहे, इन लाइ मां सम्झां थी शागिर्द यूनियन जी बहाली ऐं नौजवान जो मुतहरिक इलाही ज़रूरी आहे। हुननि में शागिर्द जॾहिं थींदो, इहे ॾिसो केतिरा मसइला आहिनि, हर यूनिवर्सिटी जा, मां हिकु यूनिवर्सिटी अहिड़ी सुठी एग्ज़ाम्पल पंहिंजो नथी ॾिसां जंहिंमें माण्हू चए त हीअ परफेक्ट आहे, हर किथे हज़ारे नियाणियुनि सां मसइला आहिनि, नौजवाननि सां मसइला आहिनि, ऐं हू पंहिंजा मसइला पाण हल कनि। असां भला किथे किथे वञी सघिबो, असां में एतिरी सघ न आहे, त हर को नौजवान पंहिंजा मसइला एटलीस्ट हुनखे ॿियनि शयुनि लाइ त न उथे, पंहिंजे राइट्स लाइ त उथे। हॉस्टल जे मसइला आहिनि, पाणीअ जा मसइला आहिनि, स्कॉलरशिप्स लखे अचनि थियूं हर साल, उहे किॾे थियूं वञनि, तव्हां बिल्डिंग्स ठाहिणु बंदि करे छॾियूं, त इहो सभु अवां वटि इन सॼी ॻाल्हि जी नेटवर्किंग आहे, सॼी सिंध में आहे या सॼे पाकिस्तान? सॼे पाकिस्तान में आहे। ठीकु आहे। सॼे पाकिस्तान में यूथ एक्शन कमेटी, अवां हुनजे सरबराह आहियो, उहा चइनी सूबनि में आहे? जी। ठीकु आहे। अवां चाहियो था त यूनियनूं बहाल थियनि, जीअं पाकिस्तान जी पॉलिटिकल नर्सरी क़ाइमु थिए, जितां अॻिते हली सुजाग माण्हू पॉलिटिक्स कनि। ठीकु आहे, इहो था चाहियो। इन लाइ अवां जो सहकारी को तो केरु आहे? फ़िलहाल त सॼी सिंध जा हिनमहिल ताईं को बि अहिड़ो माण्हू न, मां न चवंदमि त असांजो साथ नथो ॾिए। असां हर माण्हू वटि वेंदासीं हिन टाइम मां, भले मुखालफ़त हुजे, भले हुनजी आइडियोलॉजी छा आहे, हू कहिड़े फ़िरके सां तालुक़ था रखनि, हुनजी सोच छा आहे, पर शागिर्द यूनियन हिनमहिल हर कंहिंजो मसइलो आहे। ऐं हिनमहिल असां सम्झूं था त सभिनी वटि असांखे वञिणो पवंदो, उन्हनि खे गॾाइणो पवंदो। असां सभु हिसो हूं, इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते, असां सभु हिसो हूं, ऐं असां चाहियूं था त ईंदड़ नसल तरक़ी करे, अॻियां वधे, दुनिया ताईं पहुचे ऐं सिंध तरक़ी करे। त हर कंहिं वटि वञिबो, हर कंहिंखे मुतहरिक कबो, नौजवाननि खे गॾु कबो, उन में ताक़त पैदा कबी, हिकु
ट्रस्ट बिल्ड कबो उन्हनि जो, त उथो आवाज़ु उथारियो, हर कंहिंखां सुवाल कयो, इहो तव्हांजो हक़ु आहे, को गुनाह न आहे। इन सिलसिले में तव्हां वटि को लिटरेचर आहे? लाइक शागिर्द यूनियन जी बहाली जो आहे हा, सॼो जेको बि हूंदो आहे, कीअं थियो, छा थियो, कहिड़ी वजह हुयूं, कहिड़ा मसइला आहिनि, मतिलबु किथे मतिलबु हाई कोर्ट में उते मसइलो थियो आहे, सुप्रीम कोर्ट में 93 में वरी जेको आहे विच में 88 में थी वियो, बेनज़ीर भुट्टो साहिबा बहाल कयो, वरी उन्हनि खे जेको आहे वरी बैन लॻायो वियो, त उहो केस हले पियो, उन्हनि में असांजो आहे। पर ईअं न आहे त सिर्फ़ु असां हिते रुगो रैली कढी इन लाइ असां शो छॾे, जीअं असां चाहियूं था त 2 साल लॻी वञनि, असांखे केतिरो बि टाइम लॻे इनखे कंटिन्यू करिणो आहे, हिकु नौजवाननि खे इन जे ज़रिए ताक़त में आणिणो आहे। ऐं असां उन लाइ सेनेटर्स वटि बि वेंदासीं, मिनिस्टर्स आहिनि उन वटि वेंदासीं, ताकी हू असेंबली में बि आवाज़ु उथारनि। ईअं न त सिर्फ़ु असां सिर्फ़ु नौजवाननि ताईं त कुझु नथो थी सघे, डिफरेंट जेका मुख़्तलिफ़ ख़्यालनि जा माण्हू आहिनि, राइटर्स हुजनि, पंहिंजा साफ़ी भाउ हुजनि, जेका बि हुजनि, असां सभिनी वटि वेंदासीं, सभिनी जी हेल्प जी ज़रूरत आहे। उन्हनि बि इहा ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं उन मां निकिता आहिनि, त सभिनी खां बग़ैर त कुझु बि नथो थी सघे, त सभिनी ॾे वञिबो ऐं हर हिकु मीडियम खे इस्तेमालु कबो। सिंधु, आउं सम्झां थो त अवां जेकॾहिं हिकिड़े आख़िरी मिंट में सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे नौजवाननि खे को पैगाम ॾियणु चाहियो त बिस्मिल्लाह। असां बसि इहो ई बाक़ी त सभु ॻाल्हियूं करे छॾियूं, इहो चवंदासीं त महिरबानी करे उथो, गॾिजी थियो। असां घणियूं ई तकलीफ़ूं ॾिठियूं, घणो ई असां निंदड़का थियासीं, ॿियनि खे असां मोहबतूं ॾिनियूं, ॿियनि खे असां जॻहियूं ॾिनियूं, पर हाणे उहो टाइम आहे जॾहिं असां यूनाइट थियूं ऐं असां पंहिंजे हक़नि जूं ॻाल्हियूं कयूं, असां पंहिंजे राइट्स जी ॻाल्हियूं कयूं ऐं असां ईंदड़ नसल जो सोचूं। इन करे हाणे इहो सोचणो पवंदो त असांखे छा करिणो आहे ऐं असांखे मुतहरिक कीअं थियणो आहे। इन करे असां सभिनी खे रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे असांजो साथ ॾियो ऐं असां 21 सेप्टेम्बर ते हैदराबाद में शागिर्द यूनियन जी बहाली लाइ असां रैली था कढूं। उन में सभिनी भाइरनि खे असांजी रिक्वेस्ट आहे त प्लीज़ साथ ॾियो असांजो, ऐं जेको आहे हिकु मुठ्ठी धरती लाइ पंहिंजे माण्हुनि लाइ कमु कयो। सिंधु, अवां वॾी महिरबानी, लीडर टीवी खे टाइम ॾिनो। वरी कंहिं ॿी साथ में पाण वेहंदासीं कंहिं ॿिए मौज़ू ते। लख कोट।